नाज़रीन, विन न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल करांसीं सेवण मां निज़ामुद्दीन जी रिपोर्ट मूजिब त सेवण शरीफ़ में हज़रत करंदलाल शाहबाज़ जो सालियानो 774 उर्स मुबारक ईदत एहतराम सां शुरू थी वियो आहे। इन जे उर्स मुबारक जी तक़रीब जो इफ्तिताह गवर्नर सिंध कामरान थोरी देर बाद मज़ार कलंदर ते हाज़िरी भरे कंदो। उर्स में शिरकत लाइ पंजाब समेत मुल्क जे चइनी सूबनि मां लखे ज़ाइरीन सेवण शहर पहुची विया आहिनि। सेवण शहर जूं घिटियूं दमादम मस्त कलंदर जे नारनि सां बुलंद थी रहियूं आहिनि। ज़ाइरीन चादरूं खणी धमाल हणी मज़ार कलंदर ते हाज़िरी ॾेई अक़ीदत ऐं मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। ज़ाइरीन जी सहूलियत लाइ सेवण में पाणी जूं सबिलूं ऐं मेडिकल कैंपियूं कायम कई वियूं आहिनि। अॼु शाम सिंध जे रवायती सकावत मलाकड़े जा दिलचस्प मुक़ाबला पिणु मुनक़द कया वेंदा। राति जो शाहबाज़ हाल में सुगड़नि जी मच कचहरी जो शानदार प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे। उर्स जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। जिन तहत 6000 पुलिस एहलकार ऐं 300 रेंजर जा नौजवान मुक़रर कया विया आहिनि। मज़ार कलंदर ऐं सेवण शरीफ़ जी निगरानी CCTV ऐं ड्रोन कैमरा ज़रिए पिणु जारी आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो विन न्यूज़ HD।